पार्कर के पास अंचला सर पे अंचला सर एक टेंपल है जो कि वहाँ ऊपर है चोटी पर, और ये है कारुंझर के अंदर। रिसेंटली बारिश हुई है और बारिश की वजह से यहाँ कुछ ग्रीनरी हो चुकी है। तो आप देख रहे हैं जो रेड ग्रेनाइट का यहाँ पत्थर है, ये पूरा कारुंझर रेड ग्रेनाइट का है, और इसमें जो ग्रीनरी हुई है, रेड ग्रेनाइट और ग्रीनरी का जो कंट्रास्ट है वो बहुत ही खूबसूरत है। नालो चेतन प्रिया आऊं इते शेवाधारी आहिनि मंदर जो अंचलेश्वर जो धाम जो नालो है ऐं क़दीम पुराणो आहे, माना 700-800 साल इन सीढ़ियुनि खे थिया आहिनि, जीअं माना सीढ़ियूं ठाहियूं आहिनि। हीअ मंदरु जेको सो हीअ तंहिंखां पोइ 1994 में ठाहियो, पुराणो जेको सो हितां किरी वियो अंतरा मुनि, ठीकु है, जंहिंखे हिन जो जबल जे उनजे नाले तां सॾियो अंतराचल सॾिजे थो। यार अंचला सर की इस पहाड़ी पर, इस तरह की लोकेशन पर कभी किसी ने इस तरह की पार्टी नहीं की होगी पकौड़ों और सॉफ्ट ड्रिंक के साथ। ये क्रेडिट जाता है हमारे प्यारे दोस्त दिलीप परमार को। दिलीप परमार की शक्ल दिखाई जाए जल्दी से। ये सीधा आ गया दिलीप परमार पर, ऐसा नहीं जिंदाबाद। हम हैं इस वक्त अंचला सर के टॉप पर, और ये सारे दोस्त जो हैं यहाँ पर आपको दिखाते हैं, और खासतौर पर इनको ये कहते हैं कि मुझे आप वीडियो भी नहीं लेते। और ये यहाँ पर हमारे दोस्त, और ये देखे सीन, तो सही ही सीन है मूंखे बि ॾेखारियो। आई ही असां आहियूं, ये असांजी पार्टी है। साईं पार्टी हो रही है। साईं पार्टी ॾाढी ज़बरदस्त पई हले, ॾाढो मथे आया आहियूं। गाड़ी ॾेखारियो न साईं, गाड़ी करी दे हाणे हिते बीठी नज़र आहे, थी? ओ हिते नंढड़ी कीवली किथे आया नज़र कोन थी। हाँ गाड़ी दिखा रहे ओ साईं, ओ या हाँ इहा साईं गाड़ी आहे, हिन में असां चढ़ी आयासीं, हाँ मथे पंहिंजी टंगुनि ते चढ़ी आया आहियूं, ऐं पोयां इहो तुरा वेठा बिशी अहिड़ो सेवण ते फ़क़ीर वेठा हूंदा आहिनि जी। पाण खे चङो मुड़ुसु माण्हू एक्टर थो सम्झाए, हिते कीअं वेठो आहे, ख़बर नहीं कैमरा आहे एक्टर नहीं असां न्यूट्रल आहियूं ऐं नॉर्मली सभु इंसान जी ज़िंदगी जीवन असां बि जीऊं था, भई नंढा मुंडा तव्हां थोरा वॾा न आहियूं। बाबा मूंखे पकोड़ा मुंहिंजी ज़िंदगी जो फर्स्ट टाइम जो एक्सपीरियंस आहे। अरे माट कर बुखिया गुडू भाई असांखे हिते अची आया, ऐं साईं नईम भाई बि आहे, अब्दुल शकूर साहब बि आहे, ज़ैन चैनल बि आहे, ॾाढो इंजॉय कयो आहे। बाक़ी ख़ासि तौर ते माना मथे अगरि कोल्ड ड्रिंक पी वञे अहिड़े टॉप ते, यार उनजो मज़ो ई पंहिंजो। आऊं तव्हांखे सजेस्ट कंदुसि लाज़मी ज़िंदगी में कुझु लाज़मी ट्राई कयो। कोला स्पॉन्सर ज़रूरु हिते अचो, अंचला सर ट्राई कयो ज़िंदगी में, हिकिड़ो चक्कर अंचला सर, हिकिड़ो चक्कर ईंदा त पोइ लाज़मी ॿीहर बि ईंदव। पंहिंजे प्यारनि खे हिते वठी अचो, प्यारियुनि खे न, प्यारनि खे वठी अचो, पंहिंजे दुश्मननि खे बि हिते वठी अचो। हाँ छो जो प्यारनि खे वठी अचो, उन्हनि सां हिते जी प्यार कयो, दुश्मननि खे तव्हां धिको ॾियो। ॾियो हा न, अचूं ओके दोस्तों, सो ही आहे उहा कार, सो जिथे अंतरा मुनि इबादत कंदा आहिनि हिन कार में, हिन गुफ़ा में। सो ही गुफ़ा है, ठीक है, अंदर भी ॾिसो था, गुफ़ा अंदर बने थी। सो ही हिन जबल जे बिल्कुलु टॉप ते आहे, ऐं तव्हांखे ॾेखारियूं था त असांजा बाक़ी दोस्त केतिरो हेठि आहिनि। हितां मथे वञी सघे थो, पर थोरो अञा वधीक ॾुखियो कमु थी वेंदो। हितां वेहंदव त बि तव्हांखे नंगर पार्कर शहर हितां क्लियर नज़र थो अचे। बिल्कुलु मुंहिंजे साम्हूं साम्हूं नंगर पार्कर शहर आहे। हितां बिल्कुलु नंढड़ा नंढड़ा घर नज़र पिया अचनि, ऐं हिते वेहण खां पोइ तव्हां हेॾो ख़ूबसूरत मंज़र पंहिंजी अखियुनि सां ॾिसी सघो था। हिते वेही करे तव्हां पाकिस्तान इंडिया बॉर्डर जो लाइट्स बि ॾिसी सघो था, उहे बि तव्हांखे आराम सां नज़र ईंदियूं, छो त पाकिस्तान इंडिया जो बॉर्डर हितां वेझो आहे।
say goodbye to this beautiful place, this beautiful scene. So हाणे असीं अंचलासर जे हिन पहाड़नि खां मोकिलियूं पिया ऐं हाणे सफ़र आहे अॻिते नंगर पार्कर तव्हांखे हिन चकर चङे नमूने ॾेखारिबो छो त दिलीप भाई गॾु सो गाॾियूं साम्हूं बीठियूं आहिनि तव्हांखे हिन अंचलासर जे हिन ख़ूबसूरत मंज़र तां लाभिस था कयूं वरी कॾहिं तव्हांखे इंशाल्लाह हिकु ॿी ख़ूबसूरत नंगर पार्कर जी कंहिं जॻह ते तव्हांखे हुन सां मिलायूं था स्टे ट्यून्ड ऐं बिल्कुलु ऐं जे तव्हां सब्सक्राइब कंदव जेको फ्री में आहे हुनजा के पैसा कोन था लॻनि त तव्हांखे सिंध जे मुख़्तलिफ़ हंधनि जो असीं तारीफ़ कराईंदा रहंदासीं ऐं जे तव्हांखे वीडियो वणे त सब्सक्राइब कयो न वणे त सब्सक्राइब करे छॾियो छो त हिन सां तव्हांजा पैसा ख़र्च न थींदा